नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे डिग्री कॉलेज में क़ाइम एहसास कफ़ालत सेंटर मुस्तहक औरतुनि जा आयल पैसनि मां एजेंटनि पारां कटौती बंद न थी सघी आहे। मुस्तहक औरतुनि जूं दाहूं औरतुनि खे लाइन ठाराइण बहाने धिका ॾिना पिया वञनि, जंहिं ते औरतूं मछरजी पियूं ऐं सवें औरतूं जंहिंमें मसमात शहरबानो, मसमात साहिब खातून, श्रीमती गेनी, पूजा, कमला, श्रीमती केकू जी अॻवानी में खिपरो डिग्री कॉलेज में क़ाइम एहसास सेंटर ॾाढो परेशान आयल किस्त मां 500 खां 1000 रुपए ताईं जी कटौती कई पई वञे। इंतजामिया ख़ामोश तमाशाई बणियल है। जेके 500 कटौती जा ॾियनि था उन्हनि खे पैसा ॾियनि था, बाक़ी जेके कटौती जा पैसा नथा ॾियनि उन्हनि खे पैसा नथा ॾियनि। इंटरनेट या अंगूठे जो सबब ॼाणाए वापसि कयो पियो वञे। मुस्तहक औरतूं चयो त असांखे आयल रक़म पूरी ॾियाराई वञे ऐं असां मां फैलियल बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में असीं रोडनि ते निकिरी एहतिजाज कंदासीं। तू गिनती कर, मैं तोखे दिना है मुको दिनो मुखे इंता इता ए भाई बो अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है सारा जागा से अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है। तो सबनी जो टेलीनार जो जोंग जो सब सिलो है उन्हें कम थोड़ो सिलो है अञा सेटिंग थिए पई, जी कम शुरू थियो तो सही थी वेंदो। आहे मसलो आहे फिंगर जी जेका क्वालिटी है उहा वधायल है ऐं जेका नादरा जे तरफ़ां उन खे थोरो हेठि कयो वेंदो त काट थी वेंदो आहे। खुदि इंतज़ामिया सुठो है, बेहतरीन है, ताउन करे भी सही है। कोरोना जो तव्हां पाण ॾिसो पिया, मूंखे ॿुधाइण सां मूंखे मूं वटि तव्हां छा ॿुधाए, तव्हां पाण ॾिसो पिया न। कटौती अड़ी का भी ॻाल्हि अहिड़ी कोन्हे, कटौती हवाले सां कुछ भी कोन्हे, पूरी पेमेंट मिले भी। मुखे इंता इता ए भाई बो अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है सारा जागा से अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है। पहले NIC जो है इनपुट होता है, उसके बाद नेक्स्ट पोजीशन आता है, उसके बाद ये अमाउंट शो होता है, इनका अमाउंट शो हो गया, उसके बाद फिंगर ली जाती है, फेस इमेज होती है, CNIC इमेज होती है। अच्छा, अभी कौन सा यहाँ पे एरर आ रहा है? कोई एरर नहीं है, कोई इशू नहीं है फ़िलहाल, तो कोई इशू नहीं। थंब से नहीं लग रहा है? थंब का प्रॉब्लम्स हैं, इंटीरियर की औरतें तो इनके फिंगर नहीं लगते बेचारों के, बहुत काम करने वाली औरतें सही हार्ड वर्किंग करती हैं, इस वजह से इनके फिंगर नहीं लगते। ये इशू है थोड़ा बहुत, ऑलरेडी इशू कोई भी नहीं है। अच्छा, 500 रुपये कोई कटिंग नहीं है फ़िलहाल, तो कोई कटिंग नहीं है यहाँ पर। मुखे इंता इता ए भाई बो अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है सारा जागा से अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है। चला तमाम सुठो हले पियो, पर एतिरो आहे गर्मी जाम आहे। हाँ जी अदा हाँ, पानी जी सहूलियत कोन आहे, गर्मी लेट कोन आहे, मायूं मरनि पियूं, बेहोश थियनि पियूं, इन करे चऊं था त को लेट लॻ रहा है, को पानी वीचारी मायूं मरनि पियूं उन्हनि जे लाइ। हाँ, वो 500 रुपया वठन पिया। हाँ, वो 500 रुपया वठन पिया। मुखे इंता इता ए भाई बो अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है सारा जागा से अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है। ये वठन पिया। हाँ न, मूं कंहिंखे कोन ॿुधायो आहे। डिवाइस जो हाँ, मथा जो मसलो, फिंगर जो मसलो मुझे लगे कोन। से 12-12 हज़ार अचनि पिया, 12-12 हज़ार ॾेई रहिया आहियूं। का ख़बर कोन आहे हिन बारे में, 11,500 केर कोन पियो ॾे, 12,000 ॾेई रहिया। मुखे इंता इता ए भाई बो अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है सारा जागा से अता मुखे ये गणी दिना है इन मुखे इन गणी दिना इन दिना है।
सर 120 ते अमल थी रहियो आहे न असां वटि ॾिसो तव्हां मूंखे मास्क लॻल आहे, असांखे मास्क लॻल आहे, उनखे अलावा सैनिटाइज़र वग़ैरह सभु असां यूज़ करे रहिया आहियूं पंहिंजे हिसाब सां। सर लॻायूं त पिया पंहिंजे हिसाब सां हाल सर जेको मतिलबु त असां पंहिंजे हिसाब सां फुल कोशिशि कयूं पिया। सर इंतज़ामिया जो तावन त तव्हां ख़ुदि ॾिसी सघो था। सर को ख़ासि अहिड़ो स्पेशल टाइप कोन आहे, अलबत्ता ज़रूरु असांखे उन्हनि जॻह ॾिनी आहे जॾहिं त पंखा वग़ैरह ऑन कोन्हनि, तव्हां बिल्डिंग जी कंडीशन ॾिसी रहिया आहियो, उन हिसाब सां बहरहाल का कंप्लेंट अहिड़ी का ख़ासि नोयत जी त कोन आहे, बहरहाल कुझु न कुझु हुअणु खपे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।